जे नाज़रीन प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे हलूं था असां पंहिंजे ॿिए सेगमेंट जी तरफ़ जंहिंमें असां हिकिड़ो सोशल इशू ते ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं ऐं अॼु जो असांजो जेको मौज़ू आहे उहा आहे ज़हनी सिहत डिप्रेशन ऐं ज़हनी दबाव या एंज़ाइटी। इन मौज़ू सां रिलेटेड असां वटि हिकु ख़ासि महिमान स्टूडियो में मौजूदु आहिनि डॉक्टर हीरालाल लोहाणो साहब जेके रिनाउंड मेडिकल एंड सोशल डिग्नेटरी मेडिकल डायरेक्टर नेशनल हेल्थ सेंटर आहिनि। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। सर कीअं आहियो? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक। सर महिरबानी अव्हांजी जो अव्हां असांजे स्टूडियो में आयो असांजे सॾ ते आयो ऐं हिकु जेको अहम मौज़ू असां चऊं असांजी सोसाइटी जो त उहो अॼु असां पाण बि डिस्कस कंदासीं ऐं इन बाबति ॼाण असां पंहिंजे नाज़रीन खे बि ॾींदासीं। बिल्कुलु। थैंक यू सो मच सर। थैंक यू तव्हांजी महिरबानी। थैंक यू। अच्छा सर मूंखे इहो ॿुधायो त अॼुकल्ह जेको नौजवान जेका असांजी नई टही आहे जेके असां जेन ज़ी चवंदा आहियूं इन जेन ज़ी में डिप्रेशन ऐं एंज़ाइटी जा जेके एलिमेंट्स आहिनि उहे घणा था नज़र अचनि, इन जा बुनियादी सबब कहिड़ा आहिनि? सभिनी खां पहिरीं तव्हांजी महिरबानी ऐं तव्हांजे चैनल जे लाइ मुंहिंजे तरफ़ां तमामु घणियूं शुभकामनाऊं सिंध वॉइस जे लाइ थैंक यू सो मच। जे लाइ जो तव्हां अॼु जेको आहे सो असांखे ही मौक़ो फ़राहम कयो थैंक यू। ऐं तमामु हिकिड़े सुठे मौज़ू ते तव्हां ॻाल्हाइण लाइ घुरायो आहे जेको मुंहिंजे ख़्याल में असां सभिनी जे लाइ तमामु घणो ज़रूरी आहे। जी तव्हां हाणे ॻाल्हि कई डिप्रेशन ऐं एंज़ाइटी जो केतिरो जेको आहे सो रोल आहे जेके अॼुकल्ह जी जेन ज़ी में आहे। सभिनी खां पहिरीं त तव्हांखे इन बारे में थोरी शुरूआती जेका आहे असां हिकिड़ी मालूमात ॾियणु चाहींदुसि त ज़हनी सिहत जेका आहे उहा प्रायोरिटी आहे, तरजीह आहे, ऑप्शन कोन्हे। ज़हनी सिहत ठीकु त जिस्मानी सिहत ठीकु, जिस्मानी सिहत ठीकु त असांजी समाजी ज़िंदगी बहितर गुज़रंदी। यानी कि जेको तरीक़ेकार आहे पंहिंजे पाण खे ठीकु रखण जो उनखे असीं चवंदा आहियूं बायो साइको सोशल मॉडल ऑफ रिकवरी, यानी जेके बीमारियूं थियनि थियूं जंहिंमें असीं ज़हनी तौर ते ठीकु हुजणु खपूं, जिस्मानी तौर ते ठीकु हुजणु खपूं ऐं असीं जेको आहे समाजी तौर ते बि असां हिकिड़ी नॉर्मल ख़ुशगवार ऐं हिकिड़ी मक़सद सां भरियल ज़िंदगी गुज़ारियूं। त इहो सॼो हिकिड़ो असांजी जेका आहे न बुनियादी जेके असांजा पिलर्स आहिनि जंहिंखे असीं पंहिंजा थंब चऊं उहे इहे आहिनि। ठीकु आहे। तव्हांजो सुवाल त जेको आहे सो अॼुकल्ह जी नौजवान नसल जंहिंखे जेन ज़ी थो चयो वञे त उहा इन में केतिरे क़दुरु मुब्तला आहे ऐं इन जो सबबु छा आहे। जेके बि ज़हनी बीमारियूं आहिनि उहे थींदियूं छो आहिनि, उन मेन काज़ मेन सबबु उनजो हिकिड़ो ई आहे, अहम वजह उनजी इहा ई आहे त असांजे दिमाग़ जा या असांजे ज़हन जा जेके केमिकल्स आहिनि उहे जॾहिं डिसबैलेंस थी वञनि या घटिजी वञनि त उनजे करे इहे ज़हनी बीमारियूं थियनि थियूं। ठीकु आहे। जॾहिं उहे केमिकल उन पोयां बैकग्राउंड या पस मंज़र कुझु बि थी सघे थो, पर मेन जेको वजह आहे जेका मेन जेको सबबु आहे उहो इहो ई आहे, रीज़न इहो ई आहे त दिमाग़ जा केमिकल या ज़हन जा केमिकल डिसबैलेंस थी वञनि त पोइ इहे बीमारियूं थियनि थियूं। सही। ऐं इहे बीमारियूं बि ईअं ई क़ाबिले इलाज आहिनि जीअं असांजी जिस्मानी बीमारियूं आहिनि। ऐं हींअर त जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो पियो वञे ऐं नयूं नयूं तब्दीलियूं दुनिया में रूनुमा थियनि पियूं त उन हवाले सां हाणे पहिरीं भेट में अवामी जागरता जे करे सोशल मीडिया जे करे मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स जे ज़रिए मुख़्तलिफ़ महमूं जेके हलनि थियूं उनजे अवेयरनेस सेशन्स या अवेयरनेस कैंपेन्स जेके थियनि थियूं उनजे करे हाणे काफ़ी बहितरी आई आहे। पर उनजे बावजूदि बि अञा सोशल स्टिग्मा जंहिंखे असीं समाजी शर्मिंदगी चऊं था उहो अञा ताईं बि आहे। पर हाणे इन जे करे छा थियो आहे, सोशल मीडिया जो हिकिड़ो पॉज़िटिव पहलू या मस्बत पहलू या हिकिड़ो सुठो पहलू ॾिठो वञे त उहो इहो आहे त इन जे करे काफ़ी सारी जागरता आई आहे नंढनि खां वठी वॾनि में। सिर्फ़ु जेन ज़ी जो मसइलो न आहे। 2024 जी हिकिड़ी स्टडी आहे, यानी कि उहा अञा ताईं उन ते कमु थिए थो पियो, प्रॉपर अञा ताईं कोन पहुता आहियूं। 38% माण्हू 38% माण्हू पूरी दुनिया में, सिर्फ़ु पाकिस्तान न पूरी दुनिया में 38% माण्हू जेके आहिनि उहे स्ट्रेस एंग्ज़ाइटी ऐं डिप्रेशन यानी ज़हनी दबाव बेचैनी या घबराहट, डिप्रेशन यानी यासियत या जेको आहे सो डिप्रेशन खे सभु सम्झनि था त उर्दू में बि सिंधी में बि ऐं ॿियनि ॿोलियुनि में 38% माण्हू जेके आहिनि इनमें मुब्तला आहिनि। ठीकु आहे। यानी कि अगरि जेकॾहिं तव्हां हुनजो रेशियो कढंदा तनासुब कढंदा त 8 अरब आबादी आहे। 8 अरब मां हर टियों या चोथों माण्हू जेको आहे सो उहो इन्हनि ज़हनी बीमारियुनि में मुब्तला आहे। इहे त इहे थी विया टे मेन मसइला जंहिंजा अक्सरती मरीज़ इन्हनि जा ईंदा आहिनि या जेके डॉक्टर इन्हनि खे ॾिसनि था अस्पतालुनि में, पंहिंजनि क्लिनिक्स ते या पंहिंजनि जेको आहे सो सेंटर्स ते या पंहिंजनि जेको आहे सो इदारनि में। पर इन खे अलावा ॿियूं बि बीमारियूं आहिनि, उन ते वरी पाण अॻिते हली डिस्कस कंदासीं, बहस कंदासीं।
इहो सिर्फ़ु नौजवाननि जो मसइलो न आहे, पर नौजवाननि खे छा आहे त जेको हिन वक़्तु जेका डिजिटलाइज़ेशन थी वई आहे हर बिल्कुलु, शइ जी, बिल्कुलु उन करे छा थी वियो आहे त जेको असांजी जेका स्क्रीन एडिक्शन वधी वई आहे, स्क्रीन एडिक्शन वधण जे करे फिजिकल एक्टिविटीज़ असांजूं घटिजी वयूं हटिजी वयूं आहिनि। ऐं असांजी स्क्रीन एडिक्शन वधी वई आहे, स्क्रीन जो यूज़ेज वधी वियो आहे, जंहिंजे बिल्कुलु। करे असांखे जॾहिं बि तव्हां का बि शइ हिकिड़ी तव्हां पंहिंजे जेका हिकिड़ी ज़रूरत खां वधीक का बि शइ इस्तेमालु कंदा, चाहे उहो पाणी It's हुजे, poisonous. मानी हुजे, त उन जा नुक़सान बि आहिनि। फ़ाइदा आहिनि सिर्फ़ु जेकॾहिं तव्हां लिमिट जे अंदरि या जेकॾहिं ज़रूरत मुताबिक़ जेकॾहिं तव्हां उहे शयूं इस्तेमालु करे थो उन जो फ़ाइदो आहे, नुक़सान बि आहे। कोन्हे। पर के शयूं जेकॾहिं इवन जेकॾहिं पाण पंहिंजो पसंदीदा खाधो बि पाण हद खां वधीक खाईंदासीं, ज़रूरत खां वधीक खाईंदासीं, त उहो बि असांखे बीमार कंदो। बिल्कुलु। सो इहे सिर्फ़ु नौजवाननि जा मसइला न आहिनि, इन में हर उमिरि जो माण्हू जेको आहे सो मुब्तला आहे, चाहे उहो ॿार हुजे, जेन ज़ी वारो हुजे, जेन अल्फा हुजे, जे मिलेनियल्स हुजनि, जेन एक्स जेतिरा हुजे। हुजनि सभिनी जा आहे मसइला। सिर्फ़ु इहो कि जीअं त मूं तव्हांखे ॿुधायो 38% माण्हू मुब्तला आहिनि इनमें, त उनमें हर एज फैक्टर जा माण्हू उनमें शामिल, चाहे उहो नौजवान हुजे, चाहे वो एडल्ट हुजे, एल्डर हुजे, औरत हुजे, मर्द हुजे, सभु तक़रीबन में जेके चओ तव्हां सोशल मीडिया जो किरदारु त ॿुधायो त मस्बत आहे इन मामले में, पर नाकारी बि त थी सघे थो। उहे कहिड़ा नाकारी जेके आहिनि सोशल मीडिया जा इस्तेमालु आहिनि जेके असांजी ज़हनी सिहत ते असरु विझी रहिया आहिनि? ॾिसो, जेकॾहिं तव्हां ॿारनि जी ॻाल्हि कंदा या स्टूडेंट्स या शागिर्दनि जी ॻाल्हि कंदा, त तव्हांखे ख़बर आहे त उन ते चेक एंड बैलेंस सभिनी खां पहिरीं शुरूआति थिए थी घर में, ऐं घर में माइटनि जो उन ते नज़रदारी हुजणु ज़रूरी आहे। जेकॾहिं को ॿार निंड घटि पियो करे, हद खां वधीक जेको आहे सो सोशल मीडिया ते टाइम पियो ॾिए, त उन ते चेक एंड बैलेंस ऐं विजिलेंस तमामु ज़रूरी आहे। जेकॾहिं उहो न ॾिनो वेंदो त उहो कंहिं बि नमूने जेको आहे ज़ाहिर आहे हिकिड़ी बीमारी सूरत में साम्हूं ईंदो। ऐं अॼुकल्ह उन असीं टर्म खे चवंदा आहियूं स्क्रीन एडिक्शन, ठीकु आहे न। उन सां तव्हांजी सिर्फ़ु ज़हनी सिहत ख़राबु नथी थिए, पर उन सां गॾु तव्हांजी जिस्मानी सिहत ख़राबु थी, त पोइ तव्हां समाजी तौर ते बि इन क़ाबिल न थींदा त तव्हीं जेके पंहिंजी रोज़ाना जी कारकर्दगी आहे, पोइ चाहे उहो तव्हां शागिर्द हुजो, को कमकार कंदड़ हुजो, या तव्हां कंहिं बि अहिड़ी किर्त में लॻल हुजो, त उहो तव्हांजो मुतासिर थींदो। छाकाणि त इन में निंड सभ खां घणी मुतासिर थींदी आहे, ऐं जेकॾहिं तव्हांजी निंड सुठी न आहे त पोइ तव्हांजे इहे सभु मसइला जेके आहिनि से निंड न करण जे करे थींदा आहिनि। निंड असां लाइ तमामु घणी ज़रूरी आहे, जेका असांजी ज़रूरत आहे उन मुताबिक़ निंड नथा करियो। अच्छा, उहा केतिरी हुजणु घुरिजे? सॼे ॾींहं में हिकिड़े नॉर्मल इंसान खे केतिरा कलाक सुम्हणु घुरिजे, ऐं कहिड़ा टाइम जेके आहिनि उहे असांजा जेके चइजनि त सुम्हण जे लाइ हिकिड़ो एडल्ट जेकॾहिं आहे, हिकिड़ो आहे इंसान जेको कमकार कंदड़ आहे, चाहे उहो शागिर्द हुजे, चाहे उहो कमु करण वारो हुजे, चाहे उहो औरत हुजे या मर्द हुजे। औरत जेकॾहिं माउ आहे, यानी कि हुन वटि ॿारु नंढड़ो आहे, त ॿार जे करे उहो राति जाॻे थी, त उहा हिकिड़ो एक्सेप्शनल थी वियो। पर हूअ असांजी जेका निंड जेका आहे न, उहा जेका असां रेंज करे थी 6 खां 8 कलाक 9 कलाक कंदा। नंढड़ो ॿारु जेको आहे सो उहो 9-10 कलाक सुम्हे त नॉर्मल आहे। पर जेकॾहिं मिसाल जी ॻाल्हि जेको एडल्ट आहे उहो जेकॾहिं, या एल्डर जेको आहे उहो जेकॾहिं मिसाल जी ॻाल्हि आहे 6 खां 7 कलाक बि निंड करे थो, बाक़ी 17-18 कलाक कमु करे थो, त इहो हिकिड़ो नॉर्मल जेको आहे सो शेड्यूल आहे, नॉर्मल स्केड्यूल आहे, नॉर्मल टाइम टेबल आहे। त उन मुताबिक़ बाक़ी घणो सुम्हणु ऐं उहो बि तव्हांजे लाइ हिकिड़ी नॉर्मल लाइफ जी निशानी कोन्हे। उन लाइ त तव्हांखे ज़ाहिर आहे जेको आहे सो पोइ वरी पाण खे हिकिड़ो तव्हां उनखे नॉर्मलटी वारे तरफ़ जेको आहे सो ॻणे नथा सघो। उन लाइ तव्हांखे जेका निंड माना राति जी निंड, बाक़ी सुबुह खां वठी शाम ताईं तव्हां पंहिंजो कमु करियो ऐं एक्टिवली कमु करियो, सेहतमंद तरीक़े सां कमु करियो। अच्छा, पेरेंट्स भला कीअं इन शइ खे आइडेंटिफाई कनि त उन्हनि जो ॿारु जेको आहे, उन्हनि जी औलाद जेका आहे, या उन्हनि जे घर में जेको बि ॿारु आहे उहो नफ़्सियाती या ज़हनी दबाव जो शिकार आहे? ठीकु। अच्छा, इन लाइ जेको आहे सो जेकॾहिं तव्हां ॾिसो त 2 हफ़्तनि खां मथे जेकॾहिं हुनमें का बि हिकिड़ी गैर ज़रूरी तब्दीली नज़र अचे, ज़हनी तौर ते, जिस्मानी तौर ते, जेकॾहिं हू निंड सही न पियो करे, हू अकेलो थी वेठो आहे, हू ॻाल्हाइण महिल तव्हांखे सही रेस्पॉन्स कोन पियो ॾिए, ऐं हुनजी तबियत में चिड़ या गुस्सो आहे, उदासी मायूसी आहे, या हू जेको आहे सो तव्हां खाधो पीतो टाइम ते न पियो खाए पीए, ऐं सफ़ाई सुथराई वेंझे संझे सही पियो, ऐं जेको रूटीन वर्क आहे जंहिंमें माना डेली जो जेको स्केड्यूल आहे, मिसाल जी ॻाल्हि आहे स्कूल वारो टाइम या कॉलेज वारो टाइम या यूनिवर्सिटी वारे टाइम ते बि जेकॾहिं सुतो पियो आहे या सुम्हियो पियो आहे या सुम्ही पई आहे, ऐं हू प्रॉपर तरीक़े सां पंहिंजे टाइम खे जेको आहे सो प्रॉपर तरीक़े सां यूज़ न पियो करे या यूज़ न पई करे, त उनखे तव्हांखे जेको आहे वज़न में हुनजे जेकॾहिं घटिताई पई अचे, या हू राति जो वधीक पियो खाए, ओवर ईटिंग वरी हिकिड़ो अलॻि हिकिड़ो जेको आहे बीमारी आहे, ठीकु आहे न। छो त राति जो जेके सॼी राति जागनि था, त पोइ वरी ओवर ईटिंग हिकिड़ो जेको आहे सो डिसऑर्डर आहे, उन ते बि कंट्रोल करणु ज़रूरी आहे, छाकाणि त इहे सभु शयूं। अच्छा, ओवर ईटिंग छा असांजे डिप्रेशन सां रिलेटेड आहे? ज़रूरी कोन्हे डिप्रेशन सां रिलेटेड, छो डिप्रेशन वारो जेको आहे सो उनजी बुख ई उन ख़तमु थी वेंदी आहे, उनमें जेको वेट लॉस बि थींदो आहे डिप्रेशन वारे में, छो त हुनखे हर शइ जेका आहे सा माना कंहिं शइ में हुनजी दिलचस्पी न रहंदी आहे, खाधो पीतो न वणंदो आहे,
ऐं कंहिं बि कम में जेको आहे सो हू इन्वॉल्व न थींदो आहे या न थींदी आहे। उन सां गॾोगॾु हुनजी तबियत में उदासी, मायूसी, वज़न जो घटिजी वञणु, कुंडाए थो थी वञणु, गोशा नशीनी इख़्तियार करे छॾणु, सफ़ाई सुथराई जो ख़्यालु न करणु, कंहिंसां ॻाल्हाइणु न, लैक ऑफ इंट्रस्ट थी वञे, कंहिं कम में दिलचस्पी न वठे, ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे सो रोइणु, गैर ज़रूरी रोइणु जेको पहिरीं न हुजे, ऐं उन खां सवाइ को बि अहिड़ो हुनखे पोयां को हुनजी पहिरीं हिस्ट्री ॾिसे त हुनखे छाजे करे इहो थियो आहे, सबबु छा हो जंहिंजे करे इहो थियो आहे, ठीकु आहे न। छो त डिप्रेशन यकदमि न थींदो आहे, स्लोली ग्रेजुअली सिम्टम्स जेके आहिनि से अच्छा, पोइ डिप्रेशन माना डिप्रेशन में हुजण जे जेकर को माण्हू आइडेंटिफाई असां कयूं था त ज़रूरी आहे उहो उदासी रहे, या समटाइम्स उन मुर्कुनि जे पुठियां बि घणा डिप्रेशन्स हूंदा आहिनि? ॾिसो, जेको डिप्रेशन में छा थींदो आहे, तव्हां डीमोटिवेट थी वेंदा आहियो, तव्हांजो मूड जेको आहे न सफ़ा लो थी वेंदो आहे, या मूड स्विंग्स घणा थींदा आहिनि? उहो वरी ॿी बीमारी आहे, उनखे तव्हां डिप्रेशन नथा चई सघो, उनखे वरी बाइपोलर चई था सघो तव्हां, ठीकु आहे न, उहा हिकिड़ी ॿी बीमारी आहे। पर उन में बि अक्सर छा थींदो आहे त कॾहिं कॾहिं डिप्रेशन खां पोइ वरी माण्हू मैनिया में या साइकोसिस में हलियो वेंदो आहे, ऐं कॾहिं कॾहिं वरी किन खे वरी पहिरीं साइकोसिस थींदो आहे, पोइ वरी डिप्रेशन में वेंदो आहे। त इन फेज़ खे असीं बाइपोलर अफेक्टिव डिसऑर्डर चवंदा आहियूं। इहा जेका आहे असां इन खे मूड स्विंग या बाइपोलर इन बीमारी खे चयो वेंदा आहिनि, ॿिनि पोल्स वारी बीमारी। बाइ मीन्स ॿ, पोल माना ॿिनि पोल्स वारी, इन खे असीं चवंदा आहियूं ॿ कुतुबी बीमारी, ठीकु आहे न। त इहा वरी अलॻि आहे, डिप्रेशन खां इहो वरी टाइप चेंज आहे, ठीकु आहे न। डिप्रेशन में यानी तव्हां उदास हुजो, मायूसी हुजे, के कम में सैडनेस हुजे, गमगीन माण्हू वधीक थिए, रोइण ते दिलि करे, डीमोटिवेशन हुजे, ऐं हर शइ जेका तव्हां पहिरीं पसंदि कंदा उहा पसंदि न पई अचे, तव्हां बिल्कुलु सभिनी खां अलॻि थलॻि वियो, घर में सभु ॿिया गॾु वेठा हुजनि, तव्हीं बिल्कुलु हिकिड़ो आइसोलेशन में हलिया वञो, सफ़ाई सुथराई जो कट डाउन थी था वञो, ठीकु आहे न। सो इहो डिप्रेशन जूं जेके से चंद, अच्छा वरी जेको हिकु में हिकिड़ी ॿी बि शइ आहे जेका इंतिहाई एक्सट्रीम ताईं वञे थी, त जेके सुसाइडल थाट्स या नेगेटिव थाट्स बि डिप्रेशन में ईंदा आहिनि। तंहिं करे असांखे जॾहिं बि कंहिं बि अहिड़े मरीज़ खे, चाहे उहे घरवारा, दोस्त यार, मिट माइट, घण घुरा जेके बि उनजा हुजनि, उन माण्हू जा या उन औरत जा, त उहो बि ॾिसंदे ई सफ़ा अॻे खां सफ़ा हटी करे हिन जो जेको आहे सो रवैयो आहे, या हिनजी जेका तबियत पहिरीं भेट में कीअं हुई हाणे कीअं, त उनखे ईअं इग्नोर न करणु खपे, उनखे ईअं निगलेक्ट न करणु खपे, उनखे असांखे प्रॉपर तरीक़े सां जेको कंसर्न डॉक्टर हुजे या कंसल्टेंट हुजे उन ताईं पहुचाइणु खपे। हींअर त हाणे तक़रीबन हिन अवेयरनेस जे करे इहा सोशल स्टिग्मा ख़तमु थींदी पई वञे, पर उनजे बावजूदि अञा देयर इज़ स्टिल सोशल स्टिग्मा न, पर अञा बि असां ॾिसूं था त जॾहिं बि असां साइकेट्रिस्ट जी ॻाल्हि कंदा आहियूं त असांखे ॾेखारणु घुरिजे या कंसल्ट करणु घुरिजे या उन वटि वञणु घुरिजे, तॾहिं असांखे सोसाइटी ॾाढो जेको आहे सो हिकिड़ो सस्पिशियस नज़र सां ॾिसंदी आहे, त या त हे चरिया थियण जो हुन कैटेगरी में आहिनि, या त ही दिमाग़ी तौरु ठीकु न आहिनि। हालांकि आउं सम्झां थी त उहो दिमाग़ी तौरु भले तव्हां ठीकु कयो, बट स्टिल इफ यू वांट टू कंसल्ट अ डॉक्टर, अ साइकेट्रिस्ट, त उहो को टैबू त कोन्हे, पोइ छो था माण्हू लवाइनि तव्हां वटि अचण जे लाइ? उनजो मेन उहा ई सोशल स्टिग्मा जेके असांजे जेका असांजी हिते जो जेकी सोसाइटी आहे न, सोसाइटी जा कुझु नॉर्म्स अहिड़ा आहिनि, त असीं जेको आहे सो हमेशह जेको आहे सो टीज़ ऐं टांट करण खे पंहिंजो जेको आहे न हक़ सम्झूं था, पर जॾहिं उहे उनखे पाण खे इहा लॻंदी आहे तॾहिं उनखे ख़बर पवंदी आहे त घणी वीह सौ आहे, ठीकु आहे न। तो इन करे जेकॾहिं मिसाल जी ॻाल्हि आहे, तव्हां जेकॾहिं हुनखे सही प्रॉपर तरीक़े सां, बेशक सोशल स्टिग्मा आहे, माण्हू भले चथरूं कनि, खिलनि, कुझु बि कनि, पर तव्हांखे जेकॾहिं हिकिड़े माण्हू जी ज़िंदगी बचाइणी आहे, हुनखे नॉर्मल लाइफ ॾांहुं हुनखे नाकारा मुआशिरे जो नाकारा फ़र्द न आहे बनाइणो, त तव्हां कोशिशि करे, माण्हू कुझु बि चवनि, पर तव्हां हिकिड़ो सुठो क़दम खणो पिया। तव्हां जेकॾहिं कंहिंखे सही तरीक़े सां सलाह ॾियो पिया, त तव्हां कोशिशि करे जेको आहे सो हुनखे प्रॉपर डॉक्टर ॾे वञण जी या उन ॾे अप्रोच करण जी कोशिशि पिया करियो, त इन में पोइ तव्हां सोशल स्टिग्मा खे छॾे ॾियो, तव्हां पंहिंजो जेको आहे सो ड्यूटी आहे हिकिड़ो बीइंग ए ह्यूमन, उहा पूरी करियो पिया, ठीकु आहे न। छो त हिन में रुगो घरवारा न, घरवारनि खे अवेयरनेस न आहे, उन्हनि खे इंसाइट ई न आहे, ठीकु आहे न, त हीअ बि को साइकेट्रिस्ट खे ॾेखार, पर हाणे उहा कंडीशन, उहा सूरत हाल न आहे रही, छाकाणि त जीअं जीअं डिजिटलाइज़ेशन थी आहे, पूरी दुनिया हिकिड़ो माना सम्झो ॻोठ थी वई आहे न, ग्लोबल विलेज थी वई, ठीकु आहे। त उन में हाणे हर तरह जी ॾिसो, हींअर तव्हां जो चैनल जेको आहे सो ही हिकिड़ो क़िस्म जो वेब चैनल आहे, पर तव्हां जेकॾहिं हिन ते सुठियूं शयूं आंदियूं आहिनि त हर हंधि मशहूरु थी वियो आहे, जिते किथे जंहिं ते माण्हू जे जेको आहे सो वात पइजी वियो आहे, भई ही सिंध वॉइस बि को चैनल आहे, त अहिड़े नमूने सां का बि जेकॾहिं अॼुकल्ह हिकिड़ी बि ख़बर पहुचे थी, त उहा जेका न फौरन जेका आहे माना वायरल थी वञे। सो इन करे जेकॾहिं सुठाई जेका आहे न, उनखे जेतिरो शेयर कजे उहा केयर आहे। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि इहा ॿुधाइजो त जेकॾहिं के नौजवाननि खे ख़ुदकुशीअ जा ख़्याल अचनि था, त उहे घर वारा फौरी तौरु उनखे कहिड़ी
हेल्प करे सघनि था या उनखे कीअं इन ख़्यालनि खां बचाए सघिजे थो? सभिनी खां पहिरीं त उन सां फ्रेंडली यानी दोस्ताणो जेको आहे सो उनखे को बि दड़को, को बि दामान, को बि जेको आहे सो हुनखे कंहिं क़िस्म जो मार या दड़को न ॾियणु खपे, हुनखे अकेलो न छॾणु खपे ऐं फ़ौरन खां पेशतर यानी कि हुनखे फौरी तौर ते उन कंसर्न डॉक्टर ताईं पहुचाइणु खपे या उन इदारे ताईं या उन सेंटर ताईं या उन क्लिनिक ताईं पहुचाइणु खपे जिते उन्हनि मरीज़नि जो इलाजु थींदो आहे, ठीकु आहे न। त उते उनखे ऑब्ज़र्व करे हुनजा जेके सिम्टम्स या जेके उनखे कंप्लेंट्स आहिनि उहे सबसाइड करे पोइ जेका बि हुनजी मेडिकल ट्रीटमेंट आहे उहा करे ऐं हुनजी ज़िंदगी बचाए सघिजे थी। छाकाणि त जेको सुसाइडल जेके थाट्स ईंदा आहिनि उहे फ़ौरन न ईंदा आहिनि। पहिरीं उनखे स्ट्रेस थियो हूंदो, एंग्ज़ाइटी थी हूंदो, जेकर उनखे इग्नोर कयो हूंदो पोइ डिप्रेशन में वियो हूंदो, डिप्रेशन खे बि जेकर उन इग्नोर कयो हूंदो त पोइ उनखे नेगेटिव थाट्स ऐं सुसाइडल थाट्स इहो हिकिड़ो एक्सट्रीम जेको आहे सो माना हिकिड़ो स्टेप आहे बिल्कुलु लास्ट स्टेप ठीकु आहे न। पर उन जो प्रोसेस ईअं हलंदो आहे, पर जेकॾहिं असां शुरू में हुनखे इग्नोर करे छॾियो त पोइ असां उन मां इहा माना इहे नतीजा अची सघनि था। तंहिं करे असांखे फ़ौरन जेको आहे सो जेके बि जीअं हाणे कराची सिंध जो कैपिटल आहे या ही जेको आहे सो हिकिड़ो राजधानी आहे या गादी जो हंधि आहे त ईअं पूरे सिंध में हर डिस्ट्रिक्ट में अॼुकल्ह जेको आहे सो डिस्ट्रिक्ट लेवल ते बि कंसल्टेंट साइकेट्रिस्ट या मेंटल हेल्थ प्रोफेशनल्स आहिनि। त फ़ौरन तव्हांखे जॾहिं बि अहिड़ो को मसइलो या इवन आऊं जेको आहे सो इहो चवंदुसि त जेके GPs आहिनि या जनरल फिज़िशियन या जेके फैमिली फिज़िशियन आहिनि जंहिं फैमिली जा जेकॾहिं उहो बि जेकॾहिं अगरि अहिड़े के मरीज़ खे ॾिसे थो त हू पंहिंजो जेको शुरूआती जेको इलाजु करे मेडिकल जेको यानी कि एड ॾेई उन खां पोइ उनखे उन कंसर्न डॉक्टर ॾांहुं मोकिले त जीअं हू प्रॉपर इलाजु कराए हुनजी ज़िंदगी बचाए सघे। अच्छा, दवा ऐं काउंसलिंग मां कहिड़ो इलाजु बहितर आहे? असांजो जेको तरीक़ेकार आहे न इलाज जो उनमें असीं सिर्फ़ु दवाउनि सां मरीज़ खे ठीकु करण जी गारंटी नथा ॾेई सघूं। ही उहो इलाजु आहे थधि ज़ुकाम बुखार या पेट जो सूरु कोन्हे, छाकाणि त हिन में यानी कि लॉन्ग टर्म ताईं ट्रीटमेंट खपंदी आहे। तंहिं करे जेको इलाज जो तरीक़ेकार आहे न उनखे असीं चवंदा आहियूं बायो साइको सोशल मॉडल ऑफ रिकवरी। इहो हिकिड़ो कामयाबु तरीक़ो आहे इलाज जो जंहिंमें बायो मीन्स बायोलॉजिकल या जेको इलाज जंहिंमें असीं दवाउनि जे ज़रिए इलाज करियूं, साइकोलॉजिकल यानी साइको यानी कि साइकोलॉजिकल इलाज करियूं जंहिंमें असीं ॻाल्हि ॿोल जे ज़रिए गुफ्तगू जे ज़रिए मुशावरत जे ज़रिए 1-to-1 सेशन जे ज़रिए इलाज करियूं। टियों तरीक़ो जेको आहे न उहो सभिनी खां अहम आहे। जेकॾहिं असांखे ज़हनी जिस्मानी समाजी तौर ते ठीकु रही हिकिड़ी नॉर्मल ऐं कामयाबु ज़िंदगी गुज़ारणी आहे त उन लाइ असांखे टियों तरीक़ो आहे जंहिंखे असीं सेल्फ केयर चऊं या प्रिवेंटिव मेथड चऊं। टे तरीक़ा थी विया, बायोलॉजिकल ट्रीटमेंट, साइकोलॉजिकल ट्रीटमेंट, प्रिवेंटिव। टियों तरीक़ो आहे इनमें 4-5 शयुनि जो असांखे ख़्यालु करिणो। सभिनी खां पहिरीं असांखे जेको रोज़ानी तर्ज़ ज़िंदगी यानी लाइफ स्टाइल खे नॉर्मल रखिणो आहे। उन लाइ छा करिणो आहे, लाइफ स्टाइल जी रिक्वायरमेंट या घुर्ज कहिड़ी आहे, टाइम ते सुम्हो, टाइम ते जागो, सेहतमंद मुतवाज़न खुराक इस्तेमालु करियो जंहिंमें जंक फूड खां अवॉइड करियो, जंहिंमें तव्हांखे जंक फूड सां पेट त भरिजे थो, लज़त पूरी थिए थी, पर तव्हांखे उन मां एनर्जी नथी मिले। असांजे लाइ एनर्जी तमामु ज़रूरी आहे। असांजा टेस्ट बड्स जेके चइजनि उहे त सेटिस्फाई थियनि था, ठीकु आहे, कॾहिं कॾहिं खाधो त ठीकु आहे, पर जेकॾहिं रोज़ानी तव्हां जंक फूड खाईंदा त पोइ असांजी ज़हनी जिस्मानी सिहत ऐं मेटाबॉलिक सिस्टम असांजो ख़राबु थींदो। ठीकु आहे, तंहिं करे तव्हांखे पंहिंजी सिहत खे ठीकु रखिणो आहे। ज़हनी जिस्मानी तौर ते तव्हांखे जंक फूड खां अवॉइड करिणो पवंदो, छाकाणि ज़िंदगी खां ख़ूबसूरत शइ का बि कोन्हे। ठीकु आहे, तंहिं करे ऐं हर इंसान जो हुनजो पंहिंजो बेस्ट लाइफ पार्टनर जेको आहे न हुनजी पंहिंजी सिहत आहे। सिहत ठीकु त पोइ तव्हांजी हर शइ ठीकु लॻंदी, सिहत ठीकु न आहे त पोइ तव्हां कुझु जी ख़ुशि त जहान ख़ुशि। उनमें सभिनी खां वधीक जेका ख़ुसूसी तौर ते तव्हांजी ज़हनी सिहत तमामु घणी अहम आहे, छाकाणि त देयर इज़ नो हेल्थ विदाउट मेंटल हेल्थ। ठीकु आहे न, मेंटल हेल्थ इज़ प्रायोरिटी। मेंटल हेल्थ जेका तरजीह आहे, अवलियत आहे, उनखे तव्हां ईअं छॾे नथा सघो, इग्नोर न, उहो ऑप्शन न आहे त न कयो इलाज त को मसइलो न, ईअं न आहे। ज़हनी सिहत खे तव्हांखे तरजीह ॾियणी पवंदी। अच्छा, उनमें पोइ सेहतमंद मुतवाज़न ग़िज़ा इस्तेमालु करियो, नाश्तो टाइम ते करियो, मंझंदि वारी मानी टाइम ते खाओ, राति जी मानी टाइम ते खाओ, ऐं उन में बि जंक फूड जो खां अवॉइड करियो। ठीकु, कोशिशि करियो सेहतमंद मुतवाज़न ग़िज़ा, ऐं इहे टई वेला असांखे खाइणा आहिनि, छाकाणि त असांजो दिमाग़ जेको आहे, ब्रेन जेको आहे, उनखे हर 6 खां 8 कलाकनि ते न्यूट्रिशन या फ्यूल खपे। न ॾींदव त पोइ असांजो दिमाग़ असांजे कंट्रोल में न रहंदो, ऐं दिमाग़ असांजी बॉडी जो जिस्म जो पावर हाउस आहे। ठीकु आहे, उनखे असांखे कंहिं तरह सां का बि कंप्रोमाइज़ न आहे करिणो, को बि उन सां असांखे छेड़छानी न आहे करणी। उनखां पोइ तव्हांजो पाणी जेको आहे न 12 खां 14 गिलास डिपेंड करे थो तव्हांजी बॉडी वेट जे हिसाब सां, माना 12 गिलास त घटि में घटि पीअण, 8 खां 12 गिलास तव्हांखे लाज़मी हर कलाक ते हिकिड़ो गिलास पाणी ज़रूरी आहे। पाणी इलाज आहे, पाणी में जेके आहिनि से मिनरल्स ऐं जेके आहिनि से इलेक्ट्रोलाइट्स आहिनि जेके असांजे जिस्म लाइ ऐं असांजे ज़हन लाइ ज़रूरी आहिनि। ठीकु आहे, उन खां ॿी पॉइंट आहे पंहिंजी जेको आहे वॉक ऐं एक्सरसाइज करियो। उन लाइ तव्हांखे कंहिं जिम जी ज़रूरत कोन्हे, कंहिं फिटनेस सेंटर जी ज़रूरत कोन्हे, कंहिं मशीन जी ज़रूरत कोन्हे। तव्हां जिते रहो था उते सिर्फ़ु उस ईंदी हुजे,
उन उस में तव्हां 15 मिंट वॉक करियो, वधीक नथा करे सघो तव्हां 15 मिंट अच्छा, उहो वॉक जो टाइम कहिड़ो हुजणु घुरिजे? जेको उस त तव्हांजी सुबुह फजर खां उते पोइ अचां पियो, जी, उन में तव्हां सुबुह जो सिज निकिरण खां वठी ऐं 9 बजे ताईं जेका उस हूंदी आहे न, उहा थधी उस हूंदी जी, आहे, जी। सेहतमंद उस हूंदी आहे। 9 बजे खां पोइ हार्श सनलाइट थींदी आहे, तमामु उहा तव्हां चाहे सर्दी जी उस हुजे चाहे गर्मी जी हुजे, सिज निकिरण खां वठी ऐं 9 बजे ताईं वारी उस में 15 मिंट वॉक करियो। ऐं उन सां गॾु जेका स्कूल जे ज़माने में पीटी कराई वेंदी हुई, उहा पीटी करियो। उनमें तव्हांखे कंहिं शइ जी ज़रूरत न आहे, हरकत में बरकत आहे, ठीकु आहे न। बिल्कुलु। अच्छा, उन खां पोइ उनमें छा थींदो, तव्हां जेॾी महिल हलंदा तव्हां हिकिड़ो त विटामिन डी तव्हांखे फ्री में मिलंदो। कराची में 90% माण्हुनि जो विटामिन डी घटि आहे। बिल्कुलु। ऐं जेॾी महिल तव्हां जो राति जो टाइम ते सुम्हो था त तव्हांजो मेलाटोनिन टाइम ते रिलीज़ थींदो। ऐं सुबुह जो वॉक करियो था, वर्जिश करियो था, हिकिड़ो त एंडार्फिन हार्मोन रिलीज़ थींदो जेको पेन किलर हार्मोन आहे, ठीकु आहे। उहो तव्हांजो फ्री में रिलीज़ थींदो, तव्हांखे सूर जी गोरी वठण जी ज़रूरत न पवंदी, पर तव्हांखे करिणो आहे जे त। उन खां टी पॉइंट आहे त तव्हां पंहिंजे पाण सफ़ाई जो ख़ासि ख़्यालु रखो। हाइजीन जेका आहे न, तव्हांजी अधु बीमारी ख़तमु करे छॾींदी, ऐं इहा ज़रूरी आहे। अच्छा, उन खां चोथों नंबर पॉइंट आहे त पंहिंजे पाण खे जेको पंहिंजो रूटीन वर्क आहे, जॉब आहे, कमु आहे, औरतूं जेकॾहिं घर जो कमु आहिनि या ॿाहिरि जो ऑफिस जो कमु कनि थियूं या पंहिंजो बिज़नेस कनि था या कनि थियूं, त उन लाइ कमु जेको आहे न उहो ज़रूरी आहे। वर्क इज़ थेरापी, ठीकु आहे न। कमु जेको आहे न उहो इलाजु आहे। तंहिं करे तव्हां कम खे जेको आहे न बिल्कुलु ईअं करियो जीअं माना तव्हां पंहिंजे पाण खे ठीकु रखणु था चाहियो। ऐं उन में तव्हां कोशिशि करियो त पॉज़िटिव एटीट्यूड सां पॉज़िटिव कमु करियो, ठीकु आहे। त पोइ तव्हांजी नेगेटिविटी पाणे भॼी वेंदी, ट्रांसफॉर्म थी वेंदी पॉज़िटिविटी में। 5 नंबर पॉइंट आहे त पंहिंजी सोशल कम्युनिकेशन, यानी कि पंहिंजा समाजी तालुकात जेके आहिनि बहितर करियो। उन में कोशिशि करियो त जेके टॉक्सिक माण्हू आहिनि उन्हनि खां अवॉइड करियो, जंहिंजी का बि अहिड़ी टीज़ नेगेटिव डिस्ट्रक्टिव माइंडेड ब्रेकअप माइंडेड वारा, उन्हनि खां अवॉइड करियो, चाहे उहे पंहिंजा वेझा ई छो न हुजनि। छो त तव्हांजो जेको तव्हां ई पंहिंजी सिहत सां ॿधल आहियो, तंहिं करे अहिड़ो को कमु न करियो, कंहिं बि अहिड़े टॉक्सिक माण्हू सां न करियो जेको अहिड़ी ॻाल्हि टीज़ या टांट करे जंहिंसां तव्हांजी बीमारी ट्रिगर थी वञे, ठीकु आहे। उन खां अवॉइड करियो। ऐं सभिनी खां आख़िरी ॻाल्हि, लास्ट बट नॉट लीस्ट, 7 खां 8 कलाकनि जी निंड जी पंहिंजी हिकिड़ी वारी हाइजीन आहे, प्रोटोकॉल आहे। निंड जिते कबी, सुम्हण खां कलाक पहिरीं सभु डिवाइसिस, चाहे उहो टीवी हुजे, मोबाइल हुजे, लैपटॉप हुजे, आईपैड हुजे या का बि गैजेट हुजे, सभु कलाक पहिरीं बंदि। पोइ अगरि कलाक पहिरीं असां बंदि था कयूं त नॉर्मली मां ॿुधो आहे माण्हुनि सां ईअं थींदो त ओवर थिंकिंग जी तरफ़ ईंदा कोन वेंदा आहिनि। ॾिसो, वॉक ऐं वर्जिश तव्हांखे पॉज़िटिव रखे थो न, कमु तव्हांखे पॉज़िटिव रखे थो, खाद खुराक जेके तव्हां जंक फूड खां अवॉइड कयो पॉज़िटिव, तव्हां जॾहिं सभु शयूं पॉज़िटिव कंदा त राति जो निंड छो न ईंदी तव्हांखे पॉज़िटिव। ऐं निंड जे लाइ जेको बेडरूम आहे उते टीवी न हुजणु खपे, टीवी हमेशह टीवी लाउंज में हुजणु खपे, ठीकु आहे न। टीवी माना दुश्मन आहे निंड जी, ठीकु आहे। मोबाइल दुश्मन आहे निंड जो। निंड जे लाइ साफ़ सुथरो माहौल हुजे, बिल्कुलु मुकमल ख़ामोशी हुजे, मुकमल अंधेरो हुजे, ऊंदाहि हुजे, ऐं उन सां गॾोगॾु का बि रंडक या का बि डिस्टर्बेंस न हुजे। ऐं इहो पूरो जेकॾहिं इन ते अमल कंदासीं, पोइ न तव्हांखे कंहिं डॉक्टर वटि वञिणो पवंदो, न कंहिं अस्पताल में वञिणो पवंदो। तंहिं करे जेकॾहिं ज़िंदगी खे ख़ूबसूरत ऐं बहितर तरीक़े सां गुज़ारण जे लाइ तव्हांखे कोशिशि करे पंहिंजे इन्हनि सभिनी शयुनि खे दुरुस्त कंदव त पोइ तव्हां पंहिंजे पाण खे कॾहिं बि बीमार न सम्झो। ज़बरदस्त, तमामु फ़ाइदेमंद ॻाल्हियूं जेके अॼु असां ज़हनी सिहत बाबति ॻाल्हायूंसीं ऐं कयूंसीं ऐं डिस्कस कयासीं एतिरा सारा एलिमेंट्स ज़हनी सिहत जा। त नाज़रीन, मूंखे लॻे थो तव्हां ज़रूरु इन मां फ़ाइदो खणंदव ऐं जेका अवेयरनेस आहे मेंटल हेल्थ जी, उहा बि ज़रूरु अव्हां पंहिंजी सोसाइटी में उन हिसाब सां कॉन्ट्रीब्यूट कंदो। ऐं जेका अॼु जी असांजी नौजवान टही आहे जंहिंमें इहो डिप्रेशन एंज़ाइटी घणो नज़र थो अचे, त उहे बि इन ते पंहिंजी ई आदतुनि मां कंट्रोल करणु सिखंदा। सो नाज़रीन, हलूं था प्रोग्राम जे टे सेगमेंट जी तरफ़।